सूबेदारे में मुख्तियार कार तरफ़ां ग़रीब ऐं मिस्किन माण्हुनि में कंबल विराया विया। उन मौक़े ते मुख्तियार कार बाबर अली बुलो चयो त ज़िले इंतिज़ामिया तरफ़ां राणीपुर, हिंगोरजा ऐं रसूलाबाद जे ग़रीब ऐं मिस्किन माण्हुनि में कंबल विराया पिया वञनि। हुन चयो त इंसानियत जी ख़िदमत में इबादत आहे जेका जारी रखी वेंदी। सूबेदारे में रहवासियुनि पारां बासर पुलिस अमलदार ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। ॻोठ भोंबटपुर जे रहवासियुनि सोनो ख़ान रांझण ऐं ॿियनि इल्ज़ाम लॻाईंदे चयो त बासर फर्ज़ंद अली भागत मथनि कूड़ा केस दाख़िल कराए परेशान करे पियो। हुननि चयो त बासर ज़मीन ते कब्ज़ो करे पोखियल फ़सुल ऐं लखें रुपयनि जा वण वढे खणी वियो आहे। ॻोठाणनि मुतालबो कयो त बासर ख़िलाफ़ कार्रवाई करे खेनि इंसाफ़ फ़राहम कयो वञे। हालाणी में टाउन कमेटी जे मुलाज़िमनि पारां पघारूं न मिलण ख़िलाफ़ कम छॾ हड़ताल करे एहतिजाज कयो वियो। टाउन कमेटी मेहरापुर जे मुलाज़िमनि मंसूर शाह, अलहवरायो मल्हा ऐं ॿियनि चयो त सिंध सरकार तरफ़ां टाउन जे माहवार किस्त जूं रहतनि जे मद में 8 करोड़ रुपयनि जी बजट जारी करण बावजूदि पघारूं न ॾिनियूं वयूं। मुलाज़िमनि मुतालबो कयो त संदनि रहियल ऐं वधियल पघारूं ॾेई फाका कशीअ खां बचायो वञे। सूबेदारे में ॻोठाणनि पारां बासर ख़िलाफ़ टायरनि खे बाहि ॾेई एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ॻोठ बंबी हथार जे रहवासियुनि सुलेमान बंबी, मुख्तियार ऐं ॿियनि चयो त ॻोठ जे बासर वॾेरनि रांझण ख़ान ऐं दीदार ख़ान जीअं जंजाल करे छॾियो आहे। हुननि चयो त बासरनि ज़मीन जे रिकॉर्ड में हेराफेरी कराए खातो संदनि नाले कराए छॾियो आहे। एहतिजाज कंदड़नि मुतालबो कयो त बासरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk